अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल लज़ीना यु'ज़ूना अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरह व अअद्द लहुम अज़ाबन मुहीना सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, ताज मस्जिद जे अंदर हर साल जियां अज बि आशिकाने रसूल ऐं आशिकाने अहले बैत जो अज़ीम इज्तिमा बाहरों ॾिसंदो आयो आहियां, जेतरी जमायत मस्जिद में आहे इन खां पीणी जमायत ॿाहिरि ऐं ही इश्क आहे, ही मोहब्बत आहे जेका छतुनि ते, गलियुनि में, रोडनि ते, रस्तनि ते नबी जे बचन जे शान ॿुधण जे लाइ सॼो मोरो पलटी पियो आहे। अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो, रब कंदो मदीने वारे जे रहमत जी छाम में हूंदो, अल्लाह कंदो हसनैन करीमैन जे पोया अग्या शहजादा नबी सरदार जो हूंदा ऐं पुठियां ही आशिकाने अहले बैत जी जमायत जन्नत रे। ताजे मोहब्बतुन के ॾिसी हियां ठरी पियो आहे, दिल खुश थी आहे। अञा रुञ मारड़ अचे थी मताई भाई मुआ मोर सारा आशिक मुआ नाहिने, मुस्तफा जा आशिक मदीने वारे दे अहले बैतन जा आशिक ॾींहों ॾींहुं वधन पिया, इश्क वधे पियो। सांड्रा फूकूं ॾेई उझाइण जी कोशिश था कनि, पर उहे फूकुन ॾियण वारा खुद फूकजी वेंदा। आशिकन जी जमायत ॾींहों ॾींहुं हे काफ़िलो आशिकन जो रवां ऐं दवां है। हिननि जी मंज़िल मदीनो आहे, हिननि जी मंज़िल करबला। हे नबी जे बचन जा आशिक हिने, मुस्तफा जे अहले बैतन जा हुबदार हिने, ऐं हिननि जे लाइ वॾी खुशखबरी आहे, वॾी वाधाई आहे। कुरान में नबी सरदार जे हदीसुन में वडो ऐलान थी, अल्लाह आका करीम फरमायो अल मरउ मा मन अहब, क़यामत में मानू उन्हें सा गड हूंदो जंहिंजी जैसा मोहब्बत हूंदी।
कंहिंजी डंडे सां मोहब्बत, कंहिंजी झंडे सां मोहब्बत, कंहिंजी घोड़े सां मोहब्बत। असांजी हसनैन जे नाने सां मोहब्बत, असांजी पंजतन पाक सां मोहब्बत। ऐं ही रस्तो जेको तो वरतो आ, हीअ वाट जेका तो इख्तियार कई आ, इहा हकीकी सिधी वाट आ जेका सोने नबी जे कचहरी में पहुचाइण वारी। खोड़ सारियूं वाटूं आहिनि, रोडन ते रस्तन ते हलण वारा मोहब्बत जा दावेदार खोड़ सारा गस पंध इख्तियार कयूं था वतन पिया, पर सोने हुसैन जी मोहब्बत वारी वाट मस्जिद आ, कुरान आ, अल्लाह जे घर जी हाज़िरी आ। मेहमान जे ला ठाहे तैयार करे ताम रखई, हाने इने के चइबो आ अद लहु ताम, मेहमान जो ताम तैयार रखियो आ। मदीने वाले साईं के चे इजायो जे अल्लाह के इजायो, कुरान जो फरमाए इने जे ला जहन्नम जो जिल्लत वारो अजाब ठयो तैयार थियो रखियो। बस देर एतरी आ, रुगे साह निकरे, रुगे मौत अचे, इन्हें जेला जहन्नम त्यारा, अजाब त्यारा। वो अजाब आम अजाब न, वो दोज़ख आम दोज़ख न, अजाब मुहीना, जिल्लत वारो अजाब, ख्वारी वारो अजाब। ॾिसो न कंहिंखे जेल मिलंदो आ, पोइ जज सजा दींदो आहे, बाबा इनके 4 साल टीप आ, जेल आ, पर वरी लिखंदो आ त 4 साल जेल कैद बा मुशक्कत, सख्ती वारो अजाब वारो। उनके चंड पिहाईंदा, मेहनत कराईंदा, मुशक्कत कराईंदा। अल्लाह तो फरमाए त चोरा ज़ानिया शराबिया उन्हें जेला जहन्नम जो अजाब आ, पर अल्लाह के इजाइण वारो, अल्लाह जे रसूल के इजाइण वारो, उन्हें के रुगे छलो सकड़ो जहन्नम नाए, पर जिल्लत वारो अजाब, ख्वारी वारो अजाब, एडो अजाब जो उन जे अजाब के दिसी ॿिया अजाबी बि तौबह तौबह। बुछड़ो अजाब, गंदो अजाब इन मानू के आ जे अल्लाह के इजायो, जे अल्लाह जे रसूल के इजायो। पुट तवज्जो मुड़े आ, माता जो मुकम्मिल तवज्जो चाहींदुसि। रोडन ते बीठल, रस्तन ते बीठल, छतुन ते वेठल हड़ई आशिकाने अहले बैत थोरो ध्यान ॾिजो। अल्लाह जो कुरान जो ऐलान आ त जेके रब के ईज़ाइन, जेके रब जे रसूल के ईज़ाइन, उन्हन के दुनिया में भी लानत आ, उन्हन के आखिरत में भी लानत आ, ऐं आखिरत में उन्हन जे ला जिल्लत वारो, ख्वारी वारो अजाब रब ठाहे तैयार करे रखियो। जन अल्लाह के इज़ायो, जन अल्लाह जे रसूल के इज़ायो। दुनिया में भली माड़ियुनि में, बंगुलन में, जायुनि में वेठा आहिनि, पर इन्हनि ते रब जे तरफ़ां लानत थी वसे पई। समझो वाले न समझो, असां ॾिठोसीं छंडियो फूकियो, काटन जा कपड़ा पायूं थो वथे पियो, पर रब फरमायो इन्हनि जे ज़ाहिरी छंड फूक के न ॾिसजो, जन मूंखे ईज़ायो, जन मुंहिंजे रसूल खे ईज़ायो। इहे हलन था त इन्हनि ते लानत आ, वेहन था त इन्हनि ते लानत आ, सुम्हन था त इन्हनि ते लानत आ। फिटकारा इन्हनि जे मथां अल्लाह जे तरफ़ों धुतकारा, ये अल्लाह वट धिकारियल आहिनि, तड़ायल आहिनि। हाणे ज़हन में सवाल आ त अल्लाह के ईज़ाइण चाहे, अल्लाह जे रसूल के ईज़ाइण चाहे। पुट मुझे ध्यान कयो,
अल्लाह जो ईज़ाइण चाहे। मुझा दोस्तों इन जे बारे में तफसीर मजहरी में हजरत काजी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैह फरमायो, इन ईज़ा रसूल ईज़ाउल्लाह व कज़ा ईज़ा औलिया अल्लाह। अल्लाह जे दोस्तन के ईज़ाइण यो अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे वलियन के ईज़ाइण अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे घर जी बेअदबी करण अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे कुरान रब जे कलाम जी बेइज्जती करण अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे नवाज़िल बानन के जन के रब नवाज़ियो कन के नबूवत जो ताज फेरायई नबी बनायई पंजो दुनिया ते रब मुरसल रसूल कासिद बनाए जेके पैगंबर बनाए दुनिया ते अल्लाह मोकलियो नबियन मा के नबी के ईज़ाइण यो अल्लाह के ईज़ाइण वा। के नबी जी बेअदबी करण अल्लाह के ईज़ाइण वा। के वली जी बेअदबी करण अल्लाह के ईज़ाइण वा। कलंदर जी बेअदबी अल्लाह के ईज़ाइण वा। भिटाई जी बेअदबी अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जन के नवाज़ियो उन्हन जी बेहुरमती करण। बुधो अज सोशल मीडिया जो दौर आ हिन नाई दही ते सोशल मीडिया बंदा बैन लगी पया पर केडी केडी मल खोलन था। खुदा जो कसम अज मु फेसबुक में बटे पोस्टूं डिठियूं जन नबियन जे बारे में जड़ा गंदा लफ्ज खबीस गाला नबी सुहणे जे असहाबन जे बारे में जेके गंदा लफ्ज हुनन गालायन। खुद मदीने वाले साईं जे शान में एड़ा त गलीज गंदा लफ्ज गालायन। खुदा जो कसम मुझी दिल दुखी पई मुझो सीनो सड़ी पियो दिल गम में भरजी वई त ये केड़ा इंसान हन। नालो लिखो त सारंग सिंधी तू सिंधी न सदाए तू काफर आई सिंधी न सदाए जो मोहम्मद मुस्तफा जेला घटिया लफ्ज गालाई तो ते लानता तो ते फिटकारा तो ते धितकारा। तू मुसलमान सदाइण जो लायक नहीं तू सिंधी सदाइण जो लायक नहीं तो ते हिते भी लानता हुते भी लानता। जेको अल्लाह जे नबियन जे बारे में घटिया लफ्ज तो गालाए यो अल्लाह के तो ईज़ाए अल्लाह जे निस्बत वारी शे। हजरत सालेह अलैहिस्सलाम के कौम वारन चो तो तू नबी आई कि हां मां अल्लाह जो नबी आया जे नबी आई त असांखे मौजूदो ॾेखार। अल्लाह जे नबी पंहिंजी लठ हई पत्थर जे मथा पत्थर चीर जी पियो उन मां डाची निकरी पई। छा निकती? डाची निकती। हजरत सालेह अलैहिस्सलाम फरमायो हाज़िही नाकतुल्लाह ये आम डाची ना है अल्लाह जी डाची केंजी डाचिया अल्लाह जी डाचिया नाकतुल्लाह व सुक़ियाहा ही अल्लाह जी डाचिया। हिकड़े डी तव्हां पानी पियो ॿे डी खूहन जो पानी डाचीअ जे लाइ छॾे ॾियो। ये आम डाची नहीं इन जी इज्जत कजो एहतराम कजो अदब कजो। जेकॾहिं तव्हां अदब न कंदो अल्लाह कावड़ जी पवंदो अल्लाह डमिर जी पवंदो। खुदा जाने कुरान पढ़ी ॾिस कुरान में केतिरियूं ई आयतूं आहिनि। सालेह अलैहिस्सलाम जी कौम में हिकिड़ो माण्हू हिकिड़ो बदबख्त थियो उन डाचीअ जा पेर कपिया डाची के मारी रब कावड़ियो अल्लाह डमरियो रब फरमायो त मुंजी डाची के हिन ईज़ायो आ हाणे इन कौम के मां रब न छॾींदुसि। हिय राड़ थी आवाज हैबतनाक थियो हैबतनाक
आवाज में उन्हें कौम जा ह्याम फाटी पिया, मानू मरी विया, जमीन ते जिलजिलो आयो, 350 किलोमीटर धरती सजी धुपी वई, वडा वडा जबल, वडा वडा पहाड़, वडा वडा पहाड़ जेके इन चीर जी विया, रेज़ा रेज़ा थी विया, टुकड़ा टुकड़ा थी विया। मां पंहिंजे अखियुनि सां उहो मंज़र ॾिसी अल्लाह तौफीक जे तव्हां जे सऊदी वञो न, सऊदी में मदाइन सालिह नाले सां इलाइक़ो आहे। मदाइन सालिह मक्के मदीने शरीफ मजा तकरीबन 400-500 किलोमीटर अॻिते मदाइन सालिह आहे। तव्हां हीअं जबल ॾिसंदो त जबल हीअं चीरिया पिया आहिनि, फाटा पिया आहिनि, जीअं गिदरे खे कपबो आहे, फारूं फारूं कबियूं आहिनि, ईअं जबल फाटा पिया आहिनि। अल्लाह जे ॾमर जी निशानी अॼु ताईं बि ज़ाहिर लॻी पई आहे। छो उन्हनि ते एॾो अज़ाब छो आयो, या लानत उन्हनि ते छो पई, सिलसिला आया, उहे माण्हू मरी विया, मर्द औरतूं मरी वियूं, अल्लाह जे कहर में गिरफ्तार थी विया, रब जे ॾमर में गिरफ्तार थी विया। छाजे करे उन्हनि जो ॾोह कहिड़ो हुयो, उन्हनि अल्लाह जे ॾाचीअ जी इज़त न कई। बुढ़े हेरे मुड़े ध्यान कयो, ही बादशाही रब जी आ, जमीन रब जी आ। ओ सारंग सिंधी कन खोल, ही धरती रब जी थई। अल्लाह जे मुल्क में अल्लाह जे नबियन के गालाइंदे, अल्लाह जे प्यारन के गालाइंदे, खुदा जो कसम रीहू राज बुथंदई। अज मां भरिए जलसे में ऐलान थो कया, तुंहिंजो असांजो हिसाब दुनिया में ही थी। तो मुझे नबी के गालायो आ, तो मुझे नबी जे बच्चन के गालायो आ, तो जो हिसाब दुनिया में ही थी। बुधो कन खोले बुधो मुसलमानो, अज बद मजहब बद अकीदा मानू कुत्तन वांगुर निकरी पिया आहिनि। जे कुत्तन जी लोथ निकरंदी आहे न, ये कुत्तन वारी लोथ निकरी पई आहे। के नबी जे शान में था घट वध ॻाल्हाइनि, के नबी जे बच्चन जे शान में था घट वध ॻाल्हाइनि, के नबी जे यारन जे शान में था घट वध ॻाल्हाइनि। कुरान तो फरमाए इन्नल्लज़ीन युज़ूनल्लाह, जेके अल्लाह के ईज़ाइन था, व रसूलहू, ऐं जेके अल्लाह जे रसूल के ईज़ाइन था। रसूल जो ईज़ाइन छा आहे? रसूल जे बच्चन के ईज़ाइन, खुद रसूल के ईज़ाइन। नबी जे घराने की बेअदबी करण, मुस्तफा जे बच्चन जे शान में घटिया लफ्ज ॻाल्हाइण, हसन हुसैन जे शान में, खातून जन्नत जे शान में, मौला अली जे शान में घट वध ॻाल्हाइण, इहो नबी जे शान के घटाइण जी कोशिश आहे। इहो नबी के ईज़ाइण, नबी जे यारन जे लाइ घट वध ॻाल्हाइण, जिन खे मुस्तफा पसंद कयो। अबू बकर तूं वणी थो, तुझी न्याणी सां माथो निकाह कयो, इन निकाह जी मुंहिंजी मनशा नाहे। मूं 7 आसमाननि खां मथां मुंहिंजे रब जो हुक्म मिलियो। यो रिश्तो मूं तय न कयो आहे, मुंहिंजे रब रिश्तो तय कयो आहे। उमर तुंहिंजी न्याणी हफ्सा इहा मुंहिंजे निकाह में अचणी आहे। इहो फ़ैसिलो ज़मीन ते न थियो आहे, इहो रब आसमाननि ते फ़ैसिलो कयो आहे। मुस्तफा न्याणो आ, उमर सोहरो आ, मुस्तफा नाठी आ, अबू बकर सोहरो आ। तुझे सोहरे के केर घट वध ॻाल्हाए, जंहिंखे तो न्याणी ॾिनी आहे उन खे घट वध ॻाल्हाए। सच ॿुधाए मोरे वारा ॾुख थींदी आहे न। जे उस्मान गनीअ के हुजूर हिकड़ी न्याणी ॾिनी, गुज़ारे वई, वरी ॿी न्याणी ॾिनई, उहा गुज़ारे वई। साईं फरमाए जे अञा बि न्याणी हुजे हा त मां उस्मान सां शादी कराई। जेको उस्मान के ईज़ाए उन नबी के ईज़ायो, जे उमर के
ईज़ायो उन्हें नबी के ईज़ायो जे अबू बकर के दुखायो उन्हें नबी के दुखायो जे हुजूर जे के असहाबी के ईज़ायो उन्हें मदीने वाले सही के ईज़ायो ऐ कुरान जो फैसलो आ इन्नल लज़ीना युज़ून अल्लाह जे कि अल्लाह के ईज़ाइन था व रसूलहू जे कि उन जे रसूल के ईज़ाइन था। इन्हन जो झगड़ो सुन्नन सा ना है उन्हन जो झगड़ो हिनन आशिकाने अहले बैत सा ना है इन्हन जो झगड़ो खुद रब जी जात सा है इन्हन जो तकरार रब सा है इन्हन जो तनाजो अल्लाह जी जात सा है। रब तो फरमाए मुझो भी ऐलान दो मां रब तकड़ी पकड़ न कंदो आया तकड़ी जेकॾहिं कंहिंजे ॾोह ते रब तकड़ी पकड़ करे न तो धरती ते हिकड़ो भी जानदार जेरो न बचे पर रब ड्रिगर सदीदो इन्नमा नुमली लहुम लियज़दादु इस्मा। कुरान फरमाए तो मां रब मोहलत दींदो आया ड्रिगर सदीदो आया भली घणा गुनाह करे दंदनाईंदो बाहलो दे हलंदो मुखे केरा चवण वारो मुखा केरा पुछण वारो पर पोजरे रब जे डमर जा हथ पवंदा रब जी पकड़ थींदी त ॾाढन के हीनन हथा माराईंदो हाथियुन के किविलुन हथा माराईंदो अमेरिका के पठानन जे हथों माराईंदो USSR सोशलिस्ट यूनाइटेड ओ जेका रूस जी कटियल हुकूमत हुई उन्हन के रब पेरन उघाड़न वारे पठानन का टुकड़ा टुकड़ा आहे या न इबरत जो सबक आहे या न 42 मुल्क फौज वठी आया नेटो जी फौज वठी आया जंगी हथियार उन्हन वटे जदीद लेटेस्ट हथियार उन्हन वटे जदीद औजार उन्हन वटे मुझा दोस्तों अमेरिका बर्तानिया रूस चीन केड़ा केड़ा मुल्क नेटो जा मुल्क गडजी आया हे पठान पेरन उघाड़ा हां पेरन उघाड़ा मुझा दोस्तों 20 साल बमबारी कयूं कारपेट बमबारी कयूं नतीजो केड़ो निकतो रब ॾाढन के जलील बनायो ख्वारी ॾिनी ऐं उन्हनि हीनन के अल्लाह सोभारो करे हिकड़ो 1.5 अरब जो हेलीकॉप्टर अमेरिका जो किराए ड्राहे उनके बाहि दे साड़े अगियों वरी वेठा है 8-10 जना पठान ए छाहो हिंदाणो कटियो वेठा रखा इहाई जिल्लत काफिया इहाई उनन ॾाढन जे लाइ जिल्लत काफिया रब ॾेखारियो त बादशाही अल्लाह जी आ हुकूमत रब जी आ ओ ॾाढ करण वारा ओ नबी जी शहजादन के घट वध गालायण वारा ओ नबी जे यारन के घट वध गालायण वारा बादशाही मुंजी थई हुकूमत मुंजी थई रब जे नबी प्यारे हजरत नूह अलैहि सलाम 950 साल तकरीरूं कयूं वाइज़ कया क्योंकि 40 जना मुसलमान थे घना घना सिर्फ 40 जना 950 साल अल्लाह जो नबी हो पैगंबर हुयो 950 साल रुके 40 मुसलमान थे रब के अर्ज की रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन तैयारा इन्नका इंतज़रहुम युदिल्लू इबादक वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा वाला हिनन काफरन के न छड बच्चो भी न छडियो हिनन जो गोठ भी सलामत न छड अल्लाह जे नबी बददुआ ॾिनी मौला हिनन जो बच्चो भी न छड जाए वला यलिदू इल्ला फाजिरन कफारा हे जेके ॿार ॼणींदा इन्हनि जा ईंदड़ नस्ल बि फाजिर काफर बदकार हूंदा हिनन जो बच्चो बच्चो तबाह कर रब के दुआ घुरी रब फरमेड़ी ठाए हिनन के ॿोड़ींदी हाणे हज़रत नूह रब जो हुकुम मञी बेड़ी ठाहिण लॻो
हो वरी खिलन पिया ठठोलूं पिया कर हे ॾिस नूह बचंदो बाक़ी असां सभु ॿुॾी वेंदासीं बेड़ी ठाहे हज़रत नूह वाढो हुयो बेड़ी ठाहे ॾींहं जो सॼो ॾींहुं कमु करे हे निभागा वरी क़ौम वारा वञनि शाम जो उन में काकूस करे अचनि उन बेड़ी में काकूस करे अचनि हज़रत नूह अर्ज़ कयो मौला केॾा खबीस आहिनि केॾा बदबख्त आहिनि केॾो हिननि जो अकुल मारिजी वियो आहे बेड़ीअ में काकूस करे था अचनि रब फरमाए पाणे साफ़ कंदा थोरो तूं ठाहे पंहिंजी बेड़ी खुदा जी कुदरत अचे हिननि खे खारिश जी बीमारी थी सॼो ॾींहुं वेठा खननि खारिश लहे न खनी 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 रत कढी विझनि पर खारिश न लहे हिकिड़ो वियो काकूस करण बेड़ीअ में हीअं जो तिरकियो वञी किरियो वो काकूस लॻुसि त खारिश ख़तमु ॻोठ वारनि खे ॿुधाई वाह खारिश जो इलाज ॻोल्हे आयो हमरा जो आया वो गूं खणंदा पाण खे मक्खी न वञनि जेको मखे हुनजी खारिश ख़तमु रब जी बादशाही आ रब जी हुकूमत आ एड़न मानुन के रब इए सजा दींदो आ ओ काकूस बेअदबी वारो खणदा पंजे मुहन सा मलींदा जे नथा मलन त बीमार खारिश नथी छॾे रब जा फैसला अजीब हूंदा आहिनि हे जेके बेअदबियूं था कन हे जेके गुस्ताखियूं था कन उहे कन खोले ॿुधनि बादशाही रब जी आ फैसला रब जा आहिनि तुंहिंजी इहा ॾाढ मुड़सी सदाई न हलंदी गुस्ताखियूं सदाई न हलंदियूं बेअदबियूं सदाई न हलंदियूं जेके तूं रोडनि रस्तनि ते भितियुनि ते लिखी थो सोशल मीडिया ते जेको लिखी थो इन जी सज़ा तोखे मिलणी आहे मिलणी आहे मिलणी जेकॾहिं सुनियुनि तोखां वेर न वरितो त वाहिदुल क़हार खां ॾाढो नाही जे हुननि पंहिंजी किरपटी पाण पे मुंहं खे मली न सुभाणे तोसां बि को अहिड़ो ई रब फ़ैसिलो कंदे रब तो फरमाए इन्नल्लज़ीन योज़ून अल्लाह वे मानू जेके अल्लाह के इज़ाइन था अल्लाह जे रसूल के इज़ाइन था उन्हनि ते लानहुमुल्लाह फि दुनिया वल आखिरह दुनिया में भी उन्हनि ते रब जी लानत आ आखिरत में भी उन्हनि ते अल्लाह जी व अदलहुम रब ठाहे रखियो आहे सिंधी में चवंदा आहिनि न वा तुंहिंजे लाइ ठही रखी आहे पक्की रखी आहे तुंहिंजे लाइ चवंदा आहिनि या न अॻे सिंध में ईअं हूंदो न मां बचड़े ते कावड़ बि अच जाए शाम जो पचाए रखंदी सा समझो था न ये बाहे ना बस अच्छे जन तुझे पक्की रखी है रब तो फरमाए ईसाइन वारा ये घबरायो न तवांजे ला मुठाए रखी है पक्की रखी है तवांजे ला अज न सुभाणे न परिया मालाह जरूर तवा सा हिसाब कंदुस पुट केडो ईज़ाव है जो अल्लाह जे प्यारन के घट वध गालाए बेशर्म तोखे मिले छा थो इने मजा तोखे इने मजा मिले छा थो जो तू एडुन पाक हस्तियुन जे खिलाफ भौंकी तो कुत्ते वांगुर तोखे इन मां छा मिलियो आई छा मिलंदो मुझा दोस्तों बुधो बस इन्हनि के जेके रब बर्बाद करण चाहिंदो आ उन्हें के इन पासे दे उन जो शैतान नफ्स वठी विंदो आ जेके रब जलील करण चाहिंदो आ वो अल्लाह जे प्यारन जे शान में वनी बेअदबियूं कंदो आ रब वट देर हुंदी आ पर चो देर हुंदी आ एकड़ो बुजुर्ग हुयो बगदाद शरीफ में एकड़ो वली सगोरो हुयो को मानू ने वट मानी खणी आयो बुजुर्ग खट को कम कंदो कपड़न रंगण जो सो जिए नीरो रंग कपड़े के नीरो रंग पे दिनई को मानी खणी आयो बुजुर्ग हथ ब न धोता आई उआ मानी खणी खाण लगो त मानी के हथ ला दई त मानी नीरी वरी वात में विदई त वात नीरो तो बुजुर्ग मानी खाधी एकड़ो मानू बैठो दिल में पियो चे त मुझा मौला तुझा दोस्त केड़ा छेकरा है
हथ भी न धो त ईअं पियो थो मानी खाए ईअं दिल में सोची न कंहिंसां ॻाल्हि कयईं न को कंहिंसां ख़बर चार कयईं दिल में सोचई मौला तुंहिंजा दोस्त कहिड़ा छेगरा आहिनि हथ ई न धोतई नीर नथनि सां मानी थो खाए पियो ख़ैर ॿाहिरि निकितो हीअं गली मज़ा अॻिते वियो त पुलिस पकड़ियोसि बाबा हिन घर मां रोज़ चोरी थींदी आहे रोज़ चोरी थींदी आहे अॼु असां लिकी वेठासीं इहो चोर पकड़णो आहे सो इहो तूं आहीं हिन जो बाबा मूंखे क़ुरान खणायो कसम खणायो मां चोर न आहियां कि न बाबा तूं चोर आहीं पकड़े वियो जेल में सॼो ॾींहुं सचू असां पुलिस वरी सम्झो था न अलाह वधाए न ॾाढो कुटाणो कढियोसि शाम थी त बुज़ुर्ग हज़रत अबुल हसन नालो बुज़ुर्ग जो हज़रत अबुल हसन वियो थाणे ते चई बा हिन खे छो फ़क़ीर खे ॿधो अथव चईं हे रोज़ चोरी थींदी आहे हे रोज़ तूं चोरी कंदो आहे हिन जे करे पकड़ियो अथव साईं फरमाया बा हिन खे हे चोर न आहे छॾियोसि हिन खे कढो ॿाहिरि चईं हुकुम तव्हांजो तूं मुर्शिद आहीं तूं चवीं थो कढो ॿाहिरि कढाए जेल मां पोइ चईं त पुट अॻिते ईअं चवंदे त अलाह साईं तुंहिंजा वली छेगरा आहिनि अॻिते ईअं चवंदे चवंदे मूं तोहफ़ा कई जेके अॼु सचू खाधा ओ मिठा जेको अल्लाह जे प्यारनि जे खिलाफ बकवास कंदो आहे उन सां अॼु न सुभाणे न परीहं ज़रूर रब जो हिसाब थियण वारो आहे मैदान करबला में हजरत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे खैमन जे पुठे पासे ॾांहुं हुकुम कयो त खट खोटियो उन में काठ सुकल विझी बाह ॾियो बाह ॿारियो उन खाई के बाह में तपायो मता दुश्मन मता यजीदी पोयों अचे खैमन ते हमलो कन हिफाजत जे लाइ पोयों खाई खोटाए उन में बाह ॿारे छॾियो हज़रत इमाम हुसैन जे हुकुम सां खाई खोटजी वई बाह ॿरी वई हिकिड़ो यजीद जे लश्कर मंझां निकिरी आयो इमाम हुसैन के ॾिसी ऐं चवण लॻो थे हुसैन पंहिंजे लाइ बाहि पाण ॿारी अथई आख़िरत खां अॻु में ई पंहिंजे लाइ बाहि ॿारी अथई जेॾी महिल इहे लफ़्ज़ सुणे हुसैन खे चयईं मुंहिंजे आका हुसैन जे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिता त बाहि असां अहल बैतन ते हराम मां त जन्नत जे जवाननि जो सरदार तो मुखे बाह जो तानो ॾिनो आहे हथ खणी चई मालिक हिन खे दुनिया में भी बाह में साड़ीस आखिरत में भी बाह में साड़ीस सोने हुसैन जा लफ़्ज़ निकता हीअं पंहिंजे घोड़े ते पियो वञे जीअं इहो तानो ॾेई मोटियो सोने हुसैन जा पाक लफ़्ज़ निकता हीअं जीअं अॻिते वधियो घोड़े बुल ॾियण शुरू कयो घोड़े तट ॾियण शुरू कया संदसि घोड़ो पालियल घोड़ो पर उन ॾींहुं बुल ॾियण शुरू कयईं छलांग लॻायईं मुंहिंजा दोस्तो उन घोड़े तां हेठि किरण लॻो पैर रिकेब में फासी पियो हाणे पैर मथे हमरा हेठि लड़कंदो वञे अचे घोड़े डोड़ायुसि अचे डोड़ायईंसि पूरे करबला जे मैदान में डोड़ाईंदो रहियो पत्थरनि में जिस्म छिलजी वियुसि रड़ियूं करे दाहूं करे अबा मूंखे बचायो अरे बचायो अबा हाणे घोड़ो वठ ॾे त हिनखे केरु बचाए सिपाही लश्करी यजीद जा फटा हिनखे बचाइण जे लाइ पर घोड़े चयो त हिनखे किथे छॾिया घोड़ो डोड़ाईंदो रहियो जिस्म छिलजी वियो जिस्म रतो रत थी वियो फेराए फेराए घोड़े हाणे उन खाई में जिते बाह पे भरी फेराए उन बाह में उठायो सुभान अल्लाह ये सड़े पियो जले पियो जिस्म मजा भुजण जी बूई पई अचे दुनिया वारनि ॾिठो त सोने हुसैन जे दुश्मन खे रब हिते बि बाह अॻिते जे लाइ बि बाह चओ सल्लल्लाहु
मुझा दोस्तों करबला जे सान्हे जेड़ो बियो को दुख बियो को ईज़ा मदीने वारे के थींदो हुजूर जे लाए करबला जे वाक़े जेड़ो बियो को दुख थी सके तो हदीस पाक हजरत अली बिन ज़ैद बिन जदान रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत अल बिदाया व निहाया में सुबुल हुदा व रशाद में तारीख इब्ने असाकिर में यह रिवायत हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु सुता पिया हुआ यो 10 मुहर्रम जो दिहाड़ो हुयो शहादत जो दिहाड़ो हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मक्के पाक में हुआ ए वाक़ियो थियो करबला में 100 किलोमीटर जो फासलो परे हुयो हजरत इब्ने अब्बास सुता पिया है न ओच तो निंड मां उथिया ए उती फस्तर जा ये चयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ये चई हजरत इब्ने अब्बास जे अखिन में गोड़ा विया वही आया मान पुछो घर जे भातन पुछो त सही तवा छोर ना तवा के जे मरण ते या के जे फौतगी ते इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़बो हिते त बज़ाहिर मक्के में के जी वफात थी कोने तवा के जे ला इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन फरमाए पण फरमायो त कुतिल हुसैन वल्लाह अल्लाह जो कसम हिन वक्त इमाम हुसैन शहीद थी वियो मानन पूछो तो सही तवा के भला किया खबर पई हु त निकरी वियो इराक दे खबर ना है त केड़ी मंजिल ते हुंदो तवा के किया खबर पई त इमाम हुसैन शहीद थियो आ मानन पूछो कल्ला इब्न अब्बास कल्ला ओ इब्ने अब्बास किया था चो किया तवा के खबर पई काल रायतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व माहु जुजाजतुम मिन दम हियर मां सुतो पियोस ख्वाब में दिसा तो मदीने वाले साईं जो दीदार थी हुजूर जन के डिठ में साईं जन जे हथ में एकड़ी शीशी हुई उन शीशी में ताजो ताजो रत हुई फकाल अला तालम मा सनत उम्मती मिन बदी हुजूर जन जने मुखे डिठो त साईं जन फरमाया इब्ने अब्बास न डिठी त मुझे कलमे वारन मुझे बचड़े सा छा कयो इब्ने अब्बास कोन डिठी त कलमे पढ़न वारन मुसलमान सदाइण वारन मुझे बच्चे सा छा कयो कतलू इब्नी अल हुसैन मुझे बचड़े हुसैन के उन शहीद करे छडियो वहादा दमहु व दम असहाबी हिन शीशी में हुसैन जो खून ए हुसैन जे साथियन जो खून अली असगर जो अली अकबर जो मदीने वाला साईं मैदान करबला में होडो शहादत पे थियो हुजूर जन शीशे रत जमा करदा बेरे लफ्ज़ तो बुधो साईं फरमान था अला तअलम मा सनत उम्मती मिन बदी इब्ने अब्बास न डिठी त मुझी उम्मत मुखा को छा करे छजो यो नंग बिन पिन त मुझे कुल्हन जो सवारा यो ख्याल बिन कयो त जे नबी जो कलमो था पढ़ू ने जो बच्चो आ उन जे जिगर जो टुकरो कतलू इब्नी अल हुसैन मुझे बच्चे हुसैन के शहीद करे छजन वहादा दमहु व दम असहाबी ही हुसैन जो ऐं उन जे साथियुन जो खून गड कयूं खयूं तो वञो या रसूल अल्लाह यो खून काॾे खणियो था वञो साईं फरमायो अरफहुमा इल्लल्लाह पंज रब ने खयो तो बुधायो मोरे वरा इने का वधीक ॿियो कहिड़ो इज़ा थी तो मुस्तफा जो
जो सल्लल्लाहु अलैहि या रावी चे तो दसा वो ॾींहुं वो वक्त याद करे छॾियोसीं 24 ॾींहंनि खां पोइ ख़बर आई करबला खां ख़बर मक्के में पहुचण में 24 ॾींहं लॻा वक्त उहो साॻो घड़ी उहा साॻी जंहिं वक़्त में इब्न अब्बास हुज़ूर खे साईं फरमाए त जे मूंखे ख्वाब में ॾिठो न उन सचपच मूंखे ॾिठो फ़इन शैतान ला यतमसल बी शैतान मुंहिंजी सूरत वठी न सघंदो आहे जे ख्वाब में मूंखे ॾिठो उन सचपच मूंखे ई ॾिठो ऐं ॿी रिवायत आहे इमाम तबरानी मजम कबीर में इमाम हैसमी मजमू ज़वाइद में इमाम इब्ने असाकिर तारीख दिमश्क में तहज़ीब तहज़ीब वारे इन्हनि सभिनी रिवायत आंदी आहे त जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने शरीफ में हुया त बीबी उम्मे सलमा खे हिकिड़ी मिट्टी ॾिनी हुयूं फरमायूं त उम्मे सलमा ये मिट्टी संभाले रखजाए जंहिं ॾींहं ते हीअ मिट्टी खून में बदिलजी वञे न सम्झजांइ त मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद वह बीबी उम्मे सलमा मिट्टी संभाले रखी हुई साईं जन फरमाया तहव्वलत हाज़िह तुरबत दमन फालमी अन इब्नी कद कुतिला ए उम्मे सलमा जे ॾियारे ते हीअ मिट्टी रत में बदिलजी वञे समझ जाए त मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद थी वियो पोइ जॾहिं इमाम हुसैन मदीने मां जीअं निकितो मक्के वियो मक्के मां कूफे ॾे रवानो थियो त रोज़ बीबी उम्मे सलमा उन शीशी खे ॾिसंदी उन मिट्टी खे शीशी में विझी रखियईं रोज़ उन खे ॾिसंदी हुई ऐं इहा 10 मुहर्रम जो ॾींहुं जुम्मे शरीफ़ जो अम्मा उम्मे सलमा साइण मदीने शरीफ में हुई इब्ने अब्बास मक्के में बि ॾिठो जेको मंज़र ॿुधायो मां ऐं उम्मे सलमा साइण फरमाए थी त उन वक़्त में मां मदीने शरीफ में पंहिंजे हवेली में सुतल हुजां रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तनी फिल मनाम वला रअसिही वलियतिही तुराब इन 10 मुहर्रम जे ॾींहं ते हुज़ूर खे मां ख्वाब में ॾिठो त मुस्तफ़ा जो चेहरो ॾुखारो हुयो हुजूर गमज़दा हुया जियां टिके सफर तां अचबो आ त बदन ते जिस्म ते वारन ते गिरद गुबार मिट्टी हूंदी आ हुजूर जे चेहरे पाक ते हुजूर जे सुहारी मुबारक ते गिरदो गुबार नजर आयो मुंह अर्ज कयो मालक या रसूल अल्लाह जो छा थियो आ जो तव्हां ॾुखार आयो अॼु हे तव्हां ते परेशानी जा आसार थी ॾिसां काल शहीद क़त्ल हुसैन आनवा ए उम्मे सलमा हींअर पंहिंजे बचड़े हुसैन जी शहादत गाह अची रहियो आहियां हींअर पंहिंजे बच्चे जे शहादत जो मंज़र अखियुनि सां ॾिसी हाणे मोटियो आहियां मुंहिंजो बचड़ो शहीद थी वियो आहे बीबी साइण जीअं निंड मां उथी रोंदे रोंदे वञी उन शीशीअ खे ॾिठईं जंहिंमें मिट्टी रखी हुई करबला जी खोले ॾिठईं त उहा मिट्टी ताज़ो ताज़ो खून बणिजी चुकी हुई बीबी रोण लगी उन ॾींहुं मदीने वारनि खे ख़बर पइजी वई त मुस्तफ़ा जो शहज़ादो करबला में शहीद थी वियो मुंहिंजा दोस्तो इन खां वधीक ॿियो कहिड़ो हुज़ूर जो ॾुख हूंदो पोइ शहर बिन हौशब तो रिवायत करे अना इंद उम्मे सलमत रज़ी अल्लाह अन्हा फसमेतुहा सारिखतन उन 10 मुहर्रम जे ॾींहुं मां बीबी उम्मे सलमा जे पासे में हुयुसि ओचितो अम्मा साइण रड़ कई दाह कयई फ़अक़बलतु हत्ता इंतहयतु इला उम्मे सलमत मां डोड़ी आयुसि अम्मा खां पुछुम अम्मा हेॾी रड़ कयई छा जे लाइ अम्मा छा तकलीफ़ पहुती छो रोंदी आहीं
फरमाई का कालत कत कुतिलल हुसैन ओ शहर बिन होशब वडे दुख जी खबर आ बचड़ो हुसैन करबला में अज शहीद थी वियो। फ़कालत कद फ़ालूहा मल अल्लाह कुबूरहुम औ बुयूतहुम नारा। नबी जी रानी नबी जी घर थयाणी उम्मे सलमा चवण लगी अल्लाह शल इनन जे घरन के बाह सां भरे, अल्लाह इनन जे कब्रन के शल बाह सां भरे। जन नबी जे शहजादे नबी जे कुल्हन जे सवार के शहीद करे छडियो। वक़त मग़शियन अलैहा ये चई बीबी उम्मे सलमा बेहोश थी किरी पई। रोंदे रोंदे खशो अची वियुस। वडी जमार वारी मोहम्मद करीम जी घर वारी रोंदे रोंदे बेहोश थी किरी पई। चवण लगी अल्लाह अज हुसैन रब सां प्यारो थी वियो। चो सल्लल्लाहु अलैहि या ये मुझी ज़बानी मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम। ये मुझी ज़बानी मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा, हर हूर हुसैन के हार विधा। वही करबल बण जी बाग़रम ये मुझी ज़बान ये मुझो कलम। चो सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु। मुझा दोस्तों रिवायत बुधो हदीस बुधो मुझे सोने नबी जी। हजरत शहर बिन हौशब का रिवायत समेत उम्म सलमत रज़ियल्लाहु अन्हा ज़ौजन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही नजा नयुल हुसैन इब्न अली। जने सैयदना इमाम हुसैन जे शहादत जी खबर पहुंची तो बीबी उम्मे सलमा साइण रोण लगी ऐं फरमाइण लगी लअनत अहलल इराक। उन्होंने इराकियुन ते अल्लाह जी लानत हुजे जन मुस्तफा जे बचड़े के शहीद कयो। उन्हनि ते अल्लाह जी लानत। अज के चवन था त इन्हनि ते लानत न विझो। बाबा तुंहिंजा चाचे जा पुट आहिनि, तुंहिंजा सौट आहिनि, तुंहिंजा मासात आहिनि, नबी जे बच्चन के ईसायूं तूं चए थो लानत बि न विझूं न। अल्लाह पाण कुरान में तो चए त लानहुमुल्लाह फि दुनिया वल आखिरा। दुनिया में भी इन्हनि ते अल्लाह जी लानत आ, आखिरत में भी अल्लाह जी लानत आ। मदीने वाले साईं जी कुंवर सैयदा उम्मे सलमा थी चवे त लानत अलल इराक कतलू कतलहुमुल्लाह। मुझे बच्चे के जन शहीद कयो आ इन्हनि ते अल्लाह जी लानत, इन्हनि ते अल्लाह जी अनकरीब मार पवंदी। रब इन्हनि के बर्बाद कंदो। गर्रू वज़ल्लू लानहुमुल्लाह। अल्लाह जी वरी भी इन्हनि ते लानत हुजे जन हुसैन के घुरायो, खत लिखिया, दावतूं ॾिनियूं, वरी घुराए बेअदबियूं कयूं, घुराए जंगूं कयूं। छो न इन्हनि ते अल्लाह जी लानत हुजे। वो उम्मे सलमा साइण थी फरमाए इन्नी राइतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाअत फातिमत गदियतन बिबुरमा। अम्मा उम्मे सलमा हिकिड़ो वाक़ियो बयान कयो।
जेडी साईं जी शहादत जी खबर पहुती न उम्मे सलमा एकड़ो वाक्यो बयान कयो तो बुधो बुधाया हुसैन जो शान चाहे हिकड़े ॾियारे हुजूर मुझे हुजरे में मुझे वारे में मूसा गड वेठा हुजन सुबह जो टाइम मुझे त नबी जी न्याणी बीबी फातिमा एकड़ी कुन्नी खणी आई कुन्नी समझो था न नंढड़ो बर्तन जंहिंमें मानी पचाए भी आ वो देगड़ी या कुन्नी खणी आई अम्मा फरमाए थी त उन्हें में हलवो पकल हुयो हलवो रधल हुयो महबूब जी न्याणी उहा कुन्नी सूदी हिकड़ी प्लेट भी खणी आई अर्ज कई बाबा साईं अज घर में हलवो रधियुम दिल चायो अकेली न खावा पंहिंजे बाबे मोहम्मद करीम सां गॾिजी खावा या रसूल अल्लाह ये कुन्नी खणी अवां जी खिदमत में हाजिर थी आया साईं फरमाइन था हत्ता वदात हा बैन यदई वा कुन्नी ऐ प्लेट साईं जन जे अगियों रखई फकाल लहा ऐन इब्नु अम्मिक या फातिमा तो फातिमा तो वारो सौट किथे आ यानी अली किथे आ तुझी दिल घुरियो आ त मां बाबे सां गॾिजी खावां मुंहिंजी दिल थी चवे त अली बि गॾु हुजे ओ फातिमा तुझो सौट किथे आ कालत हुआ फिल बैत अर्ज कई त बाबा साईं वो त घर पंजे आ काल फज़हबी फदई वातनी बिइब्नई ओ फातिमा अली के भी घुराए पंजे बचड़न हसन ऐं हुसैन के भी घुराए अज पंचई ॼणा गॾिजी खाईंदासीं ही जेको तामर दे आई आई या मां अकेलो न खाईंदुसि अली भी हुजे फातिमा भी हुजे हसन ऐं हुसैन असां पंचई ॼणा गॾिजी खाईंदासीं सुभान अल्लाह फजाअत तकूद इब्नैया कुल्लु वाहिद मिन्हा मिन्हुमा बियदिन व अलीयुन यमशी फी असरिहिमा खातून जन्नत वई हिकड़े हथ में हसन बे हथ में हुसैन ऐं पासे में अली हे चारई गड्डू गड्डू पिया अचनि जेडी मल हत्ता दखलू अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअजलसहुमा फी हिजरी जेडी मल बई शहजादा आया मदीने वाले साईं हिकड़े के पंजे हिकड़े गोडे ते विहारियो ॿिए खे पंजे गोडे ते विहारे हथ वराए भाकुर में वरतऊं पुट हेरे हेरे मुंडे ॾिसो हिकड़ो शहजादो हिन गोडे ते बियो हिन गोडे ते साईं जन भाकुर पाए पान दे वेझो करे पंजे छाती सां लातो वाह हसनैन सां मदीने वाले जो प्यार साईं करीम ने हिनन के पंजे झोली में विहारे पंजे करीब कयो व अलीयुन व जलस अलीयुन अन यमीनी अली मदीने वाले जे साजे पासे का बैठो व जलसत फातिमा अन यसारी ऐ फातिमा साईं जन जे खाबे पासे का बैठी सुभान अल्लाह हे पंजतन पाक जो मंजर मदीने वारो साईं विच में आ गोद में शहजादा हिन हिक पासे दो अली बे पासे दो फातिमा ज़हरा सुभान अल्लाह अम्मा उम्मे सलमा साईं थी फरमाए फकालत उम्मु सलमत फजतबद मिन तहती किसाअन खैबरिया मुझे घर में हिकड़ी खैबर जी चादर हुई जेका कदे बिस्तरे ते विछाईंदी हुयस हुजूर उन्हें ते आरामी थींदा हुया साईं जन फरमायो ओ उम्मे सलमा या खैबरी चादर खणी आ मां चादर पेश कई पो अम्मा साईं फरमाए थी फलफहुन नबी अलैहिम जमिया सोने हबीब या चादर पंजे मथा ऐ पंजनी शख्सियतुन ते चादर वेड़े छदी
फ़अख़ज़ बिशिमालिही तरफ़यल किसाए व अलवा बियदिहिल युमना इला रब्बिही अज़्ज़ व जल्ल। मदीने वाले साईं चादर में शहजादन के अली फातिमा के ढके हथ खयों अल्लाह दे हथ कयूं अल्लाहुम्मा अहली या अल्लाह ही थई मुंजा अहले बैत ही थई मुंजो घराणो अज़हिब अनहुम रिजस। हे मुंजा मौला हिनन का हड़ पलीती के परे करे छद व तहिरहुम ततहीरा। हिनन के ये पाक कर जिए पाक करण जो हक आ। हुजूर जन या दुआ फेरा टे फेरा या दुआ घुरी कुल या रसूल अल्लाह अलस्तु मिन अहलिका। मुंह अर्ज के या रसूल अल्लाह भला मां तांजी घरवारी नया जा मां तांजे अहल बैत मां नया जा रुगे 5 जना लिखी चादर में बैठायो मुखे ने चादर में न ढकियो। साईं फरमायो जने दुआ घुरजी वई उने का पो फरमायो त उम्मे सलमा तू भी हलिया तू भी मुजी घरवारी ही तू भी मुझे घर जो फर्द आई पर जेके पाकाई वारा दुआ जा लफ्ज से त हिनन 5 जे लाए थी। बीबी उम्मे सलमा या गाल बयान करे रोई बेटी उन्ने दी जो वाक्यो पे बयान करे जेन इमाम हुसैन जे शहादत की खबर मदीने में पहुंची। उम्मे सलमा साइन फरमायो त हसन हुसैन सा मुस्तफा के हेडो प्यार हुयो पर हिनन खबीस ने हया न कयो मुझे महबूब जे बच्चे के ये बेदर्दी सा शहीद करे छडियो तन इनन ते अल्लाह जी लानत आ ये रब जे रहमत का जीव्या। अम्मा उम्मे सलमा बेनन ते लानत कई ऐ कुरान बेनन ते लानत कई जन नबी दे बच्चन के ही जायो। मुजा दोस्तो अज हिकड़ा मानू आहिने जेके यजीद जी पुठ भराई था कन 2 सालन पोयन जी गाला ते हिन 10 मुहर्रम दे डी ते इस्लामाबाद में 10-15 देगियूं लाहे यजीद जे खुशी जे फतह जी खुशी जी मलायो। समझ में अचेव थी यजीद जी फतह जे खुशी में 15 देगियूं फतजूं लाथियूं ने दाढ़ियूं भी टिकियूं ने सदाइन में पाण के मुसलमान था। पुटन दौर डाढो नाजुक अची वियो आ वक्त डाढो नाजुक अची वियो आ फितना रोज बरोज वधंदा था वञन। ओ सुन्नियो पंजे अकीदे के बचाए जो पंजे ईमान के बचाए जो असा के उन्हन का भी नफरत आ जेके नबी जे घराने सा बुग़्ज़ रखन था असा के उन्हन का भी नफरत आ जेके नबी जे यारन सा बुग़्ज़ रखन था। असा उहा जमात आयूं जेके मोहम्मद करीम जे आल बैतन सा भी प्यार रखण वारा मोहम्मद करीम जे असहाबन साहब जेके आल बैतन सा प्यार आ हिकड़ो हथ मथे खणे जेके नबी जे असहाबन सा प्यार आ बियो हथ खणे 2 हथ मथे अज अल्लाह जा मलाइका लिखन था पिया लिस्टूं ठहन थियूं पियूं अल्लाह कंदो इने मोहब्बत में जींदासी इने मोहब्बत में रब शर्म मौत नसीब फरमाइंदो। सल्लल्लाहु अलैहि या हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए। हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए। हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो हुसैन आला हुसैन बाला। यहाँ ठहरियो वाले न ठहरियो
हाँ जेंगे अल्लाह ज़बान नहीं आओ गरजी चवे हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत उन्नियत जन्नत राम हुआ हुसैन साजे रखी अदावत उन्नियत जन्नत हराम आए हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो शरीयत तरीकत वो नबवी निजाम हुआ वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम कदे कुल्हन ते नबी खयुस पे कदे संदस सिर सवार नेज़े कदे कुल्हन ते नबी खयुस पे कदे संदस सिर सवार नेज़े मक्के मदीने करबल मक्के मदीने कदे करबल वो अलैहिस्सलाम मक्के मदीने कदे करबल वो अलैहिस्सलाम हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम कबूल पे कर मुलाही कमतर असुल काहे नबी जो नौकर कबूल पे ही जमायत जे कर असुल कायूं नबी जनौ कर इब्ने गुलाम आए गुलाम इब्ने गुलाम आए संदन बचन जो बे गुलाम इब्ने गुलाम आए संदन बचन जो बे गुलाम आए रब शरईया गुलामी कबूल कंदो रब शर इन्हें गुलामी में जियारी दो इन्हें गुलामी में रब शल मौत नसीब कंदो रब जे दर ते दुआ है इन ताज मस्जिद इन अहले सुन्नत जे ताज के रब कायम दायम आबाद रखंदो अल्लाह जे दर ते दुआ है त रब करीम शाल हजरत किबला साईं गुल मोहम्मद के सेहत कामला अल्लाह ताला खेन सेहत कामला शफाए आजला अता फरमाए आमीन चो असा जे अहले सुन्नत दी सूह आलमन जी सूह सुन्नन जी सूह हजरत किबला साईं मौलाना मोहम्मद इदरीस जी तबीयत मुबारक में नासाजा अल्लाह ताला उन्हन के सेहत कामला शफाए आजला अता फरमाए उन्हन जो सायो अहले सुन्नत ता देर कायम ही दायम रखे रब करीम हिन मरकज के क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखे रब करीम हर सुन्नी जे मथा रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए अज हिकड़ो वायदो आखिरत में मां वठंदो सां उथण जायज ना है बाबा वेहो वेहो 2 मिनट आखिरी वायदो पुट साई टोपी वाला जानी बस 2 मिनट रुके हिकड़ो आखिर में वायदो वठंदुसि ॾींदो वायदो
अज ता का वायदो तो वठा इमाम हुसैन जे जेके खून जा कतरा करबला ते किरिया हा न उन्हें खून जे सदके मुसा वायदो कंदो वायदो ये न भैया तुम ते गणो नबी जी न्याणी सैयदा ज़ैनब साइण जेके लुड़क हारिया हा न उन्हनि कोड़न जो मां ताके वास्तो थो दिया उन्हनि कोड़न जे सदके मुसा वायदो कयो कंदो वायदो जेके सच्चा सुन्नी आयो वरी ता मातम जे पिड़ में मातम सा वरी न गडबो मथे मथे हथ करो अज मां बुधो आ त घणा सुन्नी आहिनि हिते बचन था वरी होॾे वञनि था मूंसां वाइदो आ पक्को वाइदो आ सच्चो वाइदो आ ए शहीदे करबला तो ते सलाम ए शहीदे करबला तो ते सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम ए शहीदे करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम के सुने हुसैन ए शहीदे करबला तो ते सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम ए शहीद करबला के सलाम के गार्ड ऑफ ऑनर पेश कबो आ इज्जत जो सलाम कबो आ अचो त सद सभई करबला जे शहीदन के सलाम करबला जे शहीदन जे सालार इमाम हुसैन के सलाम ए शहीदे करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम ए जौन पुट अकबर वियो कुर्बान थी पाक अकबर जी शहादत के सलाम पाक अकबर जी शुजात के सलाम तुझे इज्जत तुझे अजमत के सलाम ए शहीदे करबला तो के सलाम ए शहीदे करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह या रसूल